अस्सलाम वालेकुम। वेलकम टू तालीम अकेडमी। जीअं त ज़मीर जा कुझु क़िस्म पहिरें पढ़ियासीं ऐं अॼु हिकिड़ो क़िस्म पढ़ंदासीं ज़मीर इशारो। मिसाल इहा पेन मुंहिंजी आहे, जेका इहा आहे या ज़मीर इशारो चइबो ऐं हिन जा मिसाल हीअ, इहे, हू, उहा वग़ैरह। ऐं वरी ज़मीर इशारे जा ॿ क़िस्म आहिनि। ज़मीर इशारो क़रीब जी माना आहे सवलो या भरिसां, यानी जेके शयूं असांजे भरिसां पियल हुजनि ऐं उन्हनि जे लाइ असां इशारो कयूं त उन्ही खे असां ज़मीर इशारो क़रीब चवंदासीं। मिसाल ही, इहे। ज़मीर इशारो बईद, जेका परे वारनि शयुनि जे लाइ ॻाल्हाइजे, जेके शयूं परे पियल हुजनि। मिसाल हू, उहा वग़ैरह। मिसाल इहे शयूं मुंहिंजियूं आहिनि, हिते असांजो इहो ज़मीर इशारो थींदो। नेक्स्ट, अहिड़ा इस्म जिन जी पिछाड़ी में नून अचे उन्हनि खे इस्म मुस्दर चइबो आहे। जुमिले में उहो लफ़्ज़ जेको वक़्तु वग़ैरह ॾेखारे उनखे छा चइबो आहे। मसलन हींअर, हाणे, हर, अॼुकल्ह, काल वग़ैरह। इहे ज़र्फ़ आहिनि ऐं ज़र्फ़ जे क़िस्मनि में इन्हनि खे ज़र्फ़ ज़मान चवंदा आहियूं। ज़र्फ़ खे अंग्रेज़ी में एडवर्ब चइबो आहे। ऐं काथे बि जुमिले में टाइम पुछियल हुजे या ॿुधायल हुजे त उन्हीअ खे ज़र्फ़ या एडवर्ब चवंदासीं। सिंधी ॿोलीअ में जेके वाविल अखर हूंदा आहिनि उन्हनि खे हर्फ़ इल्लत चइबो आहे। अॼु जे लाइ अल्लाह हाफ़िज़।